अॻिते वधाइण लाइ सहाबाए किराम जी सूरत में, मुबल्लिगीन जी सूरत में, मुअल्लिमीन जी सूरत में, वफ़दन जी सूरत में इलाक़नि ॾांहुं क़ौमनि ॾांहुं मोकिलिया ऐं हर हिकु पंहिंजी वसाह कोशिशि कई। अहिड़े अंदाज़ में सभ खां पहिरियां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ाती गिरामीअ ते लब्बैक चवण वारो सिद्दीक़ अकबर, सभ खां अव्वल ला इलाहा इल्लल्लाह जी सदा खे मञण वारो सिद्दीक़ अकबर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ाती गिरामीअ ते कलमो पढ़ियो, पर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बाह ॿेड़ी थी करे हिन दीनी कम खे, हिन क़ुर पाक खे अॻिते वधाइण में हर मेहनत ऐं हर काविश ऐं हर तकलीफ़ में हुज़ूर सां गॾु। हिकिड़े दफ़े हज़रत सिद्दीक़ अकबर अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़े यहूदीअ खे तबलीग करण जी नियत सां, हिकिड़े यहूदीअ खे क़ुर पाक जी दावत ॾियण जी नियत सां उनखे तबलीग कई, उनखे तौहीद जो पैगाम पहुचायो, उनखे ला इलाहा इल्लल्लाह जी सदा समझाई, उनखे अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत सेखारी, खुद परस्ती खां उनखे मना कई, उनखे बेहयाई जे कमनि खां मना कई। सिद्दीक़ अकबर तकरीर कंदो रहियो, यहूदी कन ॾेई करे सिद्दीक़ अकबर जी तकरीर ॿुधंदो रहियो, सिद्दीक़ अकबर उन यहूदी खे सम्झाईंदो रहियो ऐं उहो यहूदी कन ॾेई करे सिद्दीक़ अकबर जी ॻाल्हि ॿुधंदो रहियो। जॾहिं सिद्दीक़ अकबर तकरीर बस कई आहे, यहूदी जवाब ॾिनो, यहूदी जवाब ॾिनो, यहूदी जा लफ़्ज़ आहिनि, यहूदी जो चवे लौ कान अल्लाहु गनिय्यन मस्तक़रज़ना, यहूदी जा लफ़्ज़ गौर समझो, लौ कान अल्लाहु गनिय्यन मस्तक़रज़ना। सिद्दीक़ केड़े अल्लाह जी तबलीग तो करे, केड़े अल्लाह जो सद तो दे, केड़े अल्लाह जा सदे तो जेको अल्लाह नाऊज़ बिल्लाह माज़ अल्लाह भुखियो आ चंदा उगाड़ींदो आ, जेको अल्लाह चंदा वठंदो आहे अहिड़े भुखे अल्लाह जो बि तूं सॾे थो। सिद्दीक़ अकबर हुयो त नरम दिल, हुज़ूर हुयो त थधी मिजाज जो मालिक, पर जॾहिं अल्लाह तबारक व तआला जी शान में गुस्ताखी कई यहूदी, सिद्दीक़ अकबर के बर्दाश्त कोन थियो। सिद्दीक़ अकबर उन यहूदीअ के उनजे साम्हूं उन्ही टाइम जोर सां थप्पड़ वहाए कढी यहूदी जे मुंहं में। यहूदी हैरान थी वियो, यहूदी जो मुंहुं त फिरी वियो, पर सिद्दीक़ तो चवे सिद्दीक़ तूं त नरम दिल आ, अॼु मूंखे थप्पड़ हया तोखे हज़ारे माण्हू तकलीफ़ ॾींदा आहिनि, तूं जवाब कोन ॾींदो आहे, सभु तकलीफ़ूं सिर ते सांदो आहे, अॼु मूंखे तूं थप्पड़ वहाए कढी आहे। सिद्दीक़ फरमायो इहा मुंहिंजी ख़ैरत हुई, तूं अल्लाह जे शान में गुस्ताखी कई, अल्लाह जे शान में गुस्ताखी कई, इहा गुस्ताखी मां सिद्दीक़ खे क़बूल न हुई, मूंखे बर्दाश्त न थी, मूं तोखे थप्पड़ वहाए कढी आहे। जॾहिं सिद्दीक़ अकबर यहूदी के थप्पड़ वहाए कढी, वो यहूदी सिधो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत अक़दस में हाज़िर थियो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कोरट में हाज़िर थियो आहे, दाही थियो आहे, फराजी थियो आहे, साईं के सिद्दीक़, साईं के अबू बकर, साईं तव्हांजे यार, साईं तव्हांजे ख़लीफ़े मूंखे नाहक थप्पड़ वहाए कढी आहे, मां बेकसूर आहियां, मां कुझु बि कोन चयो आहे, मूंखे हुन थप्पड़ हई आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाफ जा पेकर हुआ, इंसाफ जा मालिक हुआ, जे दुनिया के इंसाफ ॾिनो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां नाइंसाफ़ी हुई, बेइंसाफ़ी हुई, माण्हुनि सां ज़ुल्म थींदो हो, तरह तरह जा ज़ुल्म मौजूद हुआ, जीअरी पूरी ॾाबी हुआ ऐं ॾाढो ग़रीब जे मथां ईंदो हो। उहो ज़माने जो ज़ुल्म अॼु बि आहे। अल्लाह पाक अर्ज़ पे कयूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ अकबर का माण्हू मोकिलियो आहे, सिद्दीक़ तुझे खिलाफ केस आहे, तुझे खिलाफ यहूदी दाई आहे,
इन फरियाद के जवाब दे सिद्दीक़ अकबर अर्ज़ पे क्यों हज़रत अबू बकर सिद्दीक़ ने हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माण्हू मोकिलियो आहे। सिद्दीक़ अकबर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो माण्हू जो पैगाम ॿुधी सिद्दीक़ हुज़ूर जे दरवाज़े ते वञी पहुतो आहे। साईं हुकुम हुजे माण्हू तव्हांजो आयो आहे, कासिद आयो आहे, फरियादी मुंहिंजे मथां बीठो आहे। हुज़ूर फरमायो सिद्दीक़ ही यहूदी के तू नाहक थप्पड़ वहाए कढी आहे, नाहक तू थप्पड़ हई आहे, जवाब दे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बम कमरे में वेठा आहिनि, सिद्दीक़ भी मौजूद आहे, वो यहूदी भी मौजूद आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदी खे भी इंसाफ ॾिनो आहे। यहूदी के हुज़ूर फरमायो यहूदी ॿुधा छा थो चवे कि तूं के नाहक थप्पड़ हई आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ ॾांहुं मुंहुं फेरियो आहे। सिद्दीक़ जवाब ॾे चेसी मूं थप्पड़ हई आहे, पर हिन अल्लाह जे शान में गुस्ताखी कई हुई, गुस्सा लफ़्ज़ चया मां थप्पड़ हई आहे। यहूदी जवाब ॾे, यहूदी चयो सही मां कोन कुछ लफ्ज़ कोन चया, ही नाहक मुंहिंजे मथां थो पके। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ ॾांहुं मुंहुं था फेरनि। सिद्दीक़ जवाब ॾे या गवाह पेश कर या थप्पड़ खाइण लाइ चाल वञी वञी। सिद्दीक़ अकबर घबराइजी वियो। सिद्दीक़ अकबर सोचण लॻो आहे त यहूदी कई त गुस्ताखी हुई, पक पकी हुई, नऊज़ बिल्लाह अल्लाह के बुखे थियण जूं ॻाल्हियूं कयूं, मूंखे बर्दाश्त कोन थियो। सिद्दीक़ अकबर सीने में झांके करे ॾिसे थो, अल्लाह खां दुआ थो करे इलाहुल आलमीन जॾहिं यहूदी तुंहिंजे शान में गुस्ताखी पियो करे, इलाहुल आलमीन यहूदी तुंहिंजे शान में गुस्ताखी कई, मां सिद्दीक़ खे गैरत बर्दाश्त न आई, मां सिद्दीक़ उन यहूदी खे थप्पड़ हणी करे अल्लाह मां तुंहिंजो बदिलो वठो। अल्लाह अॼु हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं ही मामलो अची पहुतो आहे, शरीयत जो मामलो पहुतो आहे, गवाह जी ज़रूरत पई आहे। उन टाइम गवाह बि त कोन हो। अल्लाह अॼु शाहिदी ॾेई करे मुंहिंजो नालो, अल्लाह मुंहिंजी शाहिदी ॾेई करे अॼु मुंहिंजी निजात जो बाज़ बना। जॾहिं सिद्दीक़ अकबर अखियुनि मां ॻोढ़ा आंदा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचारी में वेठा आहिनि, अल्लाह तबारक व तआला सिद्दीक़ जी दुआ खे रद्द कितो थो करे। अल्लाह तबारक व तआला अर्श खां जिब्राईल मोकिलियो, कलाम मुक़द्दस सूरत आले इमरान जी ही आयत खणी आयो। सिद्दीक़ जवाब अल्लाह तबारक व तआला गवाही थो ॾे, अल्लाह गवाही थो वञे, फरमाए लक़द समी अल्लाह। सिद्दीक़ घबराए कोन, मां अल्लाह ॿुधो हो। अल्लाह खां वधीक को गवाह आहे जेके अल्लाह जे नाले जी हिमायत करण जे लाइ पंहिंजी जान माल खपाईंदो, अल्लाह उनखे बुलंद बनाईंदो। अर्ज़ पे क्यों अल्लाह तबारक व तआला कुरान मोकिलियो, फरमाई लक़द समी अल्लाह, ए रसूल मां ॿुधो हो इन यहूदी ये लफ़्ज़ चया, ऐं कहिड़ा लफ़्ज़ चया, क़ौलल्लज़ीन इहे क़ौल चया, चए पियो क़ालू इन्नल्लाह फ़क़ीर, अल्लाह बुखियो आहे, अल्लाह फ़क़ीर आहे। इहे लफ़्ज़ नहीं चया, गुस्ताखी जा लफ़्ज़ चया, मां अल्लाह ॿुधा फ़क़ीर व नहनु अग़निया, असां ई आसूदा आहियूं। अल्लाह फरमायो सनक्तुबु, असां लिखी छॾियो आहे इन गवाही खे ता क़यामत ताईं लिखी छॾियो आहे, इन यहूदी जी सॾ करे छॾी आहे। सनक्तुबु मा क़ालू व क़त्लहुमुल अंबिया, हे उहे यहूदी आहिनि जे एट ए टाइम हज़ारे नबियनि खे क़त्ल कयो हो, नाहक नबियनि खे कटल में विधो हो। हे उहे पुराणा दुश्मन आहिनि, ता मुस्लमान जा दुश्मन आहिनि, दीन जा दुश्मन आहिनि, रसूल तो जा दुश्मन आहिनि। सनक़ूलु सनक्तुबु मा क़ालू, असां लिखी छॾियो आहे जेको हिननि चयो आहे, व क़त्लहुमुल अंबिया, नबियनि खे क़त्ल कयो हो, बिग़ैरि हक़्क़िन, नाहक क़त्ल कयो हो। व नक़ूलु ज़ूक़ू अज़ाबल हरीक़, असां चाहियूं था त दर्दनाक अज़ाब इनखे मिले। अल्लाह का दुआ है तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमाए किराम इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं ईंदा, हिन वक़्तु माफ़ी नाज़ साईं अब्दुल रहीम साहिब जो ख़िताब थींदो। आमीन व आख़िर दअवाना।